अस्सलाम वालेकुम। अॼु पाण पढ़ंदासीं क्लास 6 जो सबक नंबर 3 नात। हीअ नात शाइर मिस्री शाह लिखी आहे। हिन नात में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं अज़मत ऐं मोहब्बत बयानु कई आहे। शाइर हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक जी वॾी नेमत सम्झे थो ऐं माण्हुनि खे संदन तइलीम ते हलण जो पैगाम ॾिए थो। अची वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, सुहिणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। हिन शहर में शाइर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब थी चवे थो त ए मिठा सरदार, तुंहिंजी सीरत असांखे सुजाॻी अता कई आहे। जॾहिं बि मां कंहिं परेशानीअ में हूंदो आहियां त तुंहिंजी सीरत ज़रिए ई मां उन खां निजात हासिल कंदो आहियां। क़बर क़याम अंदर जाम मिठा मार कजां का, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा। हिन शहर में शाइर चवे थो त ए मिठा सरदार, हिकु ॾींहुं क़बर में टिकाउ करिणो आहे। उन वक़्तु तुंहिंजी मोहबत ऐं तुंहिंजे तरीक़े जी इताअत ई मूंखे उते मदद ॾेई सघंदी। मिस्री शाह चएसि या कामिल क़ल्ब उजारियो, कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा। हिन शहर में शाइर मिस्री शाह चवे थो त ए मिठा सरदार, आउं गुनाहगार आहियां। तव्हीं ख़ुदा वारा आहियो। मुंहिंजी दिलि तव्हांजो ज़िक्र कंदे ई सुकून महसूस करे थी ऐं मुंहिंजे दिलि तां कट लहे थी। हिन नात में असांखे सबक मिले थो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानियत लाइ रहमत ऐं अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे। असांखे बि घुरिजे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करियूं, संदन तइलीम ते ई अमल करियूं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे सुठो बणायूं। अची वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, अची वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। क़बर क़याम अंदर जाम मिठा माड़ कजां का, क़बर क़याम अंदर जाम मिठा माड़ कजां का, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा। अचे वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। मिस्री शाह चए स्याह कामिल क़ल्ब उजारियो, मिस्री शाह चए स्याह कामिल क़ल्ब उजारियो, कजां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा, कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा। अचे वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, अचे वीर ॾे सुधीर मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा।